जैकबाबाद का गुलाम हुसैन जखीरा की रिपोर्ट मुताबिक JUI जे सरबराह मौलाना फजल रहमान जी हिदायत शबही आइनी तरमीम में सूद के खात्मे ऐं मदरसन के रजिस्ट्रेशन ऐं वफ़ाक़ी शरई अदालत के हवाले से तरमीमुनि जे पार्लियामेंट में मंजूरी ते शुक्राने जो ॾींहुं मल्हायो वियो। रैलियूं जलसा ऐं जुमे जे ख़ुतबनि में आलमन तकरीरूं ऐं नफ़िल अदा कया विया। डॉक्टर AG अंसारी ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम जे मरकज़ी क़ाइद मौलाना फजल रहमान ऐं सिंध जे क़ाइद अल्लामा राशिद महमद सुमरो जे हिदायतुनि ते पूरे मुल्क में 26 आइनी तरमीम ने सूद के खात्मे दीनी मदरसन की रजिस्ट्रेशन ऐं वफ़ाक़ी शरई अदालतुनि जी तरमीमुनि जी पार्लियामेंट में मंजूरी ते ख़ुशी में रैलियूं जलसा ऐं सवे मस्जिदनि में जुमे जे ख़ुतबनि में ज़िले अमीर AG अंसारी, मौलाना सलीमुल्लाह बिरोही, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, डॉक्टर खलील अहमद खोसो, मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, कारी इनायतुल्लाह मर, कारी रिज़वानुल्लाह चाचड़ ऐं ॿियनि तकरीरूं चयो त उन बिल सां ॿियनि मसइलनि सां गॾु 2028 ताईं सूद जे ख़ात्मे जो बिल पार्लियामेंट में मंजूर कयो वियो आहे। हिन बिल में हाणे जेको बि कानून पास कयो वेंदो उन लाइ पहिरियों उहो इस्लामी नज़रियाती काउंसिल खां मंजूरी वरिती वेंदी ऐं मदरसन जी रजिस्ट्रेशन ऐं सोसाइटी एक्ट जो बिल बि पास कयो वियो, जेको मदरसन जे लाइ वॾी कामयाबी आहे। जंहिं ते JUI जे सरबराह मौलाना फजल रहमान खे मुबारकबाद ॾींदे आलमी ज़हनी अॻुवाण करार ॾिनो।